सो जया जी आई फोन अगे साल उतराण का 3 ॾींहं पहिरीं 11 जनवरी ते हेॾां ॿुधो था अन भाग्य नाला ई मुंहिंजा 2 रखिया आहिनि हिकिड़ो हेॾां ॿियो ॿुधो था ॼण जनम जात पढ़ो हुजां मूं त घणे भाई ॾिठियूं आहिनि मायूं घोट खे सदी कयूं आहिनि हेॾां ऐं ॿुधो था हर ई माना हेॾां ॿुधो था अथव इहो परमानेंट नालो पइजी वियो आहे घोट पाण या नाले सां सर कंदा पुष्पा जया या भाग भरी या सभागी ये खानदानी नालनि सां सर कंदा मां नाला अहिड़ा किना चूंडे रखिया आहिनि हेॾां ऐं ॿुधो था हेॾां हुजे छा आहे मुंहिंजी होॾां चई उतरायण अचे पियो मुंहिंजो सूरदास आहे अञा ख़बर आहे 14 जनवरी ईंदो आहे ॾियारी आहे होली आहे या तिथियुनि ते भई मटिजंदी आहे ही 14 जनवरी ते ईंदो आहे चई भले पर ॿुधो त सही ॻाल्हि त ॿुधो मुंहिंजो छा आहे चई हिन भेरे तव्हां बोरी डाणींदा आहियो बाज़ारि मां मुंहिंजो हा चई हिन भेरे नाण जो मुंहिंजो छो पिणे को ॿीणो ॾिणु ॾियारे मोकिली नी चई 27 रुगो मुंहिंजा माइट कढंदा आहियो मुंहिंजो ॿियो कंहिंजा कढां मुंहिंजा त मरी विया आहिनि चई चवण जो मतिलबु इहो आहे मुंहिंजो चवंदी जो चई थी भोरी जा न आणिजो हाणे ॻोठ में साईं मुंहिंजूं भेनरूं सौटूं मासातियूं भाणेजियूं भाइटियूं वीचारियूं 12 महीने मां पंहिंजी आत्मा ते हथ रखी छॾियो नियाणियुनि खे 12 महीने किलो लॾुनि जो न ॾिजे था ॾिजे की न उन्हनि वीचारनि खे बास हूंदी आहे ऐं नियाणियूं त केॾियूं मिठियूं हूंदियूं आहिनि चई भले ॾियो न मां पोइ सरां थी छा पोइ चवंदी जली छो थी आणिया छो न नाणी त ॾींदासीं या धूड़ चई न मां छा जो जी खाना खजाना ईंदो आहे न जी टीवीअ ते उन में ठाहिण सिखी आहियां तव्हां रुगो मूंखे 5 किलो अछा तिर 11 किलो खंड ऐं 2 किलो बादामियूं आणे ॾिजो बाक़ी बरो मां पाण ई ॾींदुसि आणे ॾिना मां चंडीअ खे ओॾी महिल 11 तारीख़ ते जीअं आणे ॾिना मां ओॾी महिल फोन फेराई 30 मायूं घुराई आड़े पाड़े वारियूं जीअं पाण को न भई शादी मुरादी ते अन्न सोइण लाइ आड़े पाड़े वारे मायुनि खे सॾु कंदा आहियूं हिन चंटीअ वरी तिर सोइण लाइ मायुनि खे सॾु कई मायूं बि वातियूं अची पहुतसि पयूं तिर सोईंदे कंहिं बि पंहिंजे घर में रोटी कोन ठाही असांजे घर में बि रोटी कोन ठही रोटी वरी होटल तां पई अचे 900 रुपया होटल जो बिल वरी मुंहिंजो मरी वियो परमानंद भोरी जा घणे किलो पवंदा हे त तिर सोया आहिनि अञा सॼो कमु बाक़ी आहे ॿिए ॾींहुं 12 तारीख़ उहो तिर धोतई भई मथां को वारी मिटी या को उन्हनि खे धोतई धोई करे ऐं सुकाई छा त जेके घर में फराचियूं चादरूं हंधनि जूं छऊं ब्लैंकेट सभु चोट ते टेरेस ते विछाए हिकु हिकु तुर धार में विझी आई विझी त आई निकिरे किथां सुकी विया चंबड़ी विया भॻवान जो कदम खुरपनि सां खुरड़े कढी उहे चादरूं ब्लैंकेट धोआणी 1300 रुपया लॉन्ड्री वारे वठी छॾिया मां टेंशन में मुंहिंजो परमान बि भोरी जा आख़िर घणे किलो पवंदई तोखे पुछी न सघां या 12 तारीख़ 13 तारीख़ जी हाणे अॼु त ठाहियां छो सुभाणे खाइणा आहिनि नियाणियुनि खे ॾियणा आहिनि छो 13 तारीख़ छा कई टेंट हाउस वारे खे फोन कई चई हलो जैन टेंट हाउस थी हा मां परमानंद प्यासी जी घर वारी पई ॻाल्हायां चई ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे आवाज़ मां ई पई ख़बर पए जिननि जो आवाज़ हा हुकुम भाभी चई भैया हिकिड़ी वॾी तई छो हाणे एॾो वॾो थांव घर में किथां अचे जंहिंमें 15-17 किलो माल थिए चई हिकिड़ी वॾी तई हिकिड़ो खुरपो ऐं हिकिड़ी गैस जी सिगरी ॾियारे मोकिलियो हुन बि सरगीअ तकड़ में मोकिलियईंसि गॾु हिकिड़ी परचाणी चिठी 80 रुपया हिनखे मजूरी ॾेई छॾियां हाणे 80 रुपया खणी अचाइणी 80 रुपया वापसि ॾियारे मोकिलाइणी 160 240 रुपया 2 ॾींहंनि जो किरायो 600 रुपये में तई नहीं अची वञे पर हिन भाॼी खे जॾहिं अकुल हुजे न जेॾी महिल भॻवान अकुल पे विरायो मां हीअ त चंडी परण खणी वञी पहुती चई हिन में ई ॾे हा हुन बि ॾिनोसि जॾहिं मां मोटी आई त रस्ते ते वेही वियो चाढ़े तई यकदमि सिगरीअ ते पहिरीं त 4 बाल्टियूं पाणी जी दॿई ड्रिंक 4 बाल्टियूं पाणी जी पियूं हाणे कोसो थियो पाणी पोइ जेका खंड हुअसि 11 किलो सात ॿई हुन में ड्रिंक वठी पोइ खुरपे खे लोटण चालू कई सहकी पई ॼिभ भई पुतनि वांगुरु ॿाहिरि लड़की आयसि
कलाक खन जो उनखे रहणे नेत ॾिठई हाणे हिकु तार वारी चाशनी तयार थी वई आहे हाणे मां हिन मां भोरीदार ठाहियां चाशनी तयार थी पोइ जेको तिर पिया हुअसि न उन सॼो थाल खणी 5 किलो जो हुन में विधई पोइ जो न नई सही हुन खुरपे खे लोड ॾियई त खुरपो पई त शप छपाको बि थियो न शप 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 हाणे माल जो हुन में पियो तिर त माल जो ॾाढो माल थियो त हाणे खुरपे जी स्पीड घटिजी शप शप वरी ॿिनी हथां पोइ त मैं विच में पी रहियुसि थंबो थूणी थी ॼण पी न पिलर लुॾेसि न घणी कोशिशूं कई मां बि वेठोसि मां पियो ॾिसां चवंदी अञा ठाहे मां ॾिसां पियो जीअं हाणे हिनखे छो चवां भई खुरपो कढी ॾे छा कई चङी हिकिड़ी नोड़ी खणी आई नोड़ी जो हिकिड़ो छेड़ो ॿधी हिन खुरपे खे ॿियो छेड़ो ॿधई संदसि स्कूटी खे वेझो त खुरपो निकिरे खुरपो जाम तई लही आई हुन खां गीलजी पई वञेसि वरी रिवर्स में आई वरी तई खे रखी लोडी न लुॾेसि न त मूं ॾे निहारी अची हेॾा छा हलिया साथी हथ बढ़ाना मां मूं पंहिंजा 2 हथ लॻाया पर अदा हराम जो खुरपो लुॾे परियां पुट सोचो सॾु कई पुट पिटू तूं अची पिणे उहो ई पोड़ो थी वियो पुट सायो उन वञी पंहिंजा हथ ॻंढिया पर हराम जो अदा खुरपो लुॾे पोइ अञा किथां अकुल आयसि जेका घर में 2-2.5 किलो खंड पई हुई उन खंड मां पतली चाशनी ठाही घर वारी गैस ते उहा चाशनी वरी उन तईअ में ईअं विधई जीअं पकोड़नि जी माना चटणी पई विझे हाणे पटड़ी जो न चाशनी मथां पई त माल थोरो ढिरो थियो त खुरपो लुॾण लॻो फिर सभु मिक्स करे पोइ चंडीअ छा कई 2 खई पुसियल रुमाल जीअं हथ न सड़े पुसियल रुमाल खणी हिकिड़े रुमाल सां मां 100 ग्राम खनि माल कढी ढिड़ी ॿाहिरि ॿिए पुसियल रुमाल सां ईअं गोल गोल कढी भोरींदा ठाही बि रखंदी वई वरी 350 भोरींदा तयारु थिया दिलि में ख़्यालु कई मूं कॾहिं बि अॼु पहिरियों दफ़ो भोरींदा ठाहिया आहिनि इन करे पहिरीं के न्याणी खे खाराया सो पासे में न्याणी रहंदी 8-9 साल जी सॾु कई चई पुट अनीता निकिरी आई जी चओ आंटी की हलिया पुट न्याणी परेशान चई न भागी परियां पई अखियूं ॾेखारींदी आहे अॼु मथे पई घुरा डायरेक्ट घोटा त कोन ॾींदी न्याणी टेंशन में अची चई न पुट अचो अचो अचु मूं भोरींदा ठाहिया आहिनि न्याणी चढ़ी आई हथ जोड़े जी बीठी चई वे ते विहारींसि 4 भोरींदा पाए प्लेट में हईंसि करमनि में चई पुट ॾे बरो न्याणी छा कई यकदमि हिकिड़ो भोरींदो खणी विधई 2 ॾाठुनि जे जबड़े जे विच में ॾाठुनि जे विच में रखी जीअं न चक जो आई न्याणी जूं भिॼूं भॼी पयूं भोरींदो कोन भॻो न्याणी परेशान चई शायदि हिन पासे ॾाठूं ई कमज़ोर आहिनि वेचारी अंदर ई साइड मटे सिधो हेॾा वरी हिन पासे का चई हा चक जो आई न्याणी जी ॾाठुनि जा 2 पीस निकिरी आया हिन सम्झो शायदि भोरींदे जा पीस आहिनि भई अंदर ई अंदर चॿारे चॿारजनि किथां न्याणी ॾिठो चॿारजनि कोन था वरी अंदर ई अंदर वरी घुमाए चई चूसे चूसे पूरो कयो हराम जो भोरींदे मां हिकिड़ो तिर छॾाइजी न्याणी जे पेट में पए न्याणी त पिटण चालू कयसि न भागी भोरींदा ठाहिण भुलिजंदी आहे चंदी हेड़ा भोरींदा ठाहिबा आहिनि पर पुछे किथां एतिरे में जया लारो लमारो ॾेई अची पुट अनीता भोरींदा खाधई आंटी खां पई पर मां घर वञी खाईंदसि चई न पुट ही न्याणीअ जा आहिनि इहे तूं खा माणे लाइ धार ॾींदी सही उहा अलॻि खणी वञा न्याणी चई हाणे छा कयां हाणे भोरींदा त खाइणा आहिनि हिकिड़ो जेको जूठो कयो आहे उहो त खा सुवात मां जीअं भोरींदो ॿाहिरि कढी ॻाढ़ो अंदर अचनि न्याणी ॾाठुनि मां रतो निकिरी आयो न चई मूं अछो विधो ई ॻाढ़ो कीअं निकितो वरी न्याणी छा कई जे सोफे ते वेठी हुई उन सोफे जे पेर जे हेठां रखी ऐं सोफे खे ईअं दॿाई ढिड़ी हमाम रस्ते गनी सां भञिबो आहे अदा भोरींदो भॻो त कोन भोरींदो उॾामी वियो सिधो साम्हूं भित ते
न्याणी ना रड़ निकरी अची काच न भजे सो न्याणी रड़ कई चई अय अल्लाह करे न बात फाड़ी भोरी डोरी भिटता छड़ाई शबात दे तो वापस न्याणी जे बूथ में ए न्याणी बूसाट जी वई वरी जे आए सी पुट भोरी दा खातई छी आंटी मान पूरी थी वजा कौन ता खाजन की न पुट ही खा ते खाती न मां घर वनी अरे खा है न्याणी जे पो आंटी आन बोला पो पानी दे गोरी वांगुर गी वञा बाक़ी खाई कोन सघंदस जया वई अंदर रधणे में पानी बोतल खण तेस ताईं न्याणी छा कयो जे सोफे में वेठी उन सोफे मथा चढ़ी पी रही ठीक पुठे पासे मुंहिंजा सरगी अम्मा ऐं बाबा उनजा वॾा फोटू लॻायल तो छा कई ॿ भोरींदा खणी हिकिड़ो अम्मा जे फोटू जे पुठियां रखी ॿियो बाबा जे पुठियां खाओ नूणे छा ठाहियो आहे ॿियो भोरींदो वरी सोफे में साइड में दॿाई कपिड़े में चौथो चूसींदी निकिरी वई चया अरे पुट भोरींदा ते विया चौथो ॿाहिरि पियो वञे नहीं अरे पर माने लाइ त खणी वञ चार मानस लाइ नहीं वरी चंडी छा कयो चार भोरींदा सॼे पाड़े में विराया आई पाड़े वारा परेशान जीअं निभागी करे पंहिंजो बुखार उधारो न ॾे चार भोरींदा ॾेई वई आहे का ॿिली त बूथ कोन विझी वई अथसि पाड़े वारा टेंशन में अची विया ख़ैर पाड़े वारो न भोरींदा पहुता पोइ कंहिं घर में 8 भाती कंहिं में 13 कंहिं में 12 कंहिं में 6 सभिनी कोशिश कई हिकिड़ो खाए कलाक खनि महिनत करे न खाई सघे धोई वरी भाणस खे ॾे चई तूं कर कोशिश कलाक खनि उहो रहे उन खां बि कुझु न वरे उहो वरी जोणस खे ॾे हूअं त भई रुॻो ॾंद ॾेखारींदी हाणे ॾेखार न ॾे ॾाठो आधा 8 ॾींहं थी विया पर 4 भोरींदा कोन पूरा थिया नेठ पाड़े वारा उहे साॻिया भोरींदा प्लेटनि में पाए चया की कर्मनि में हणी आहे निभागी तूं खाई ॾिस तो असांखे ॾिनो छा जया ही असां खाया आहिनि जॾहिं जया विराया हुआ तॾहिं हुआ 350 मोटी आया थी विया 400 हाणे केॾा कया पुछलियां त न हथनि सां ठाहिया आहिनि पोइ सिंधी पाण होशियार आहियूं को महिमान मरो आयो पोइ ॼण सिंधी मां फाथो सिंधियुनि वटि को महिमान अचे न पोइ ॼण उहो फाथो अॻे मूंखे यादि आहे नंढा हूंदासीं महिमान ईंदो पोइ अम्मा ॿियाणे जो बेसण घुराईंदी अधु पा बेसण ॿियाणे मिलंदो ऐं जेको आहे सो चुल्ह ते ई चांहि चाढ़े तई पहिरीं त 4-6 कचरियूं तरींदी 2 प्लेटूं पूरियूं तयार वरी 4-6 खीचा तरींदी त 2 ॿियूं प्लेटूं तयार वरी अधु पा बेसण तरींदी त हिकिड़ी प्लेट तयार वरी आने जी मिलंदी ब्रेड उहा आने महिमान खे हण कर्मनि में खाओ खाणो न खाओ दिमाग़ तुंहिंजे लाइ ठाहिया आहियां खा दे भरो मुकूं हणी महिमान खे खाराईंदासीं पर हींअर उहो रवाज़ ई कोन अथव हींअर जंहिंजे बि घर में वञो कहिड़े बि कंहिंजे बि सिंधीअ घर वञो हिकिड़ी ट्रे तयार पई हूंदी आहे उन ट्रे में 5 प्यालियूं हूंदियूं आहिनि हिकिड़ीअ में बादाम हिकिड़े में काजू हिकिड़े में किशमिश हिकिड़े में ॾोडियूं हिकिड़े में बिस्किट या नमकीन महिमान आयो राम सत पोइ पहिरीं ट्रे ॿाहिरि निकिरंदी कबट मां ड्रिंक सिधो टेबल ते पाए रखंदासीं असांखे ख़बर ई हुई भई महिमान ईंदो तयारी पई आहे न महिमान आयो खणो न खणो न खणो न महिमान मस जा हिकिड़ी बादामीअ में हथ विझे बिस्किट खणो न जहिड़ी करे 400 रुपए किलो है 40 रुपए ते ध्यान दे